अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों जीअं त इहा मुंहिंजी ज़मीन आहे, 1972 खां वठी मां आबाद कंदो ईंदो आहियां। हाणे कुझु कब्ज़ा खोर जेके ॻोठ जा कब्ज़ा माफ़िया हिकिड़ी ज़ाहिर थी आहे, जेका दावा थी करे त हीअ ज़मीन तव्हांजी न आहे। मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु था चाहिनि ऐं तमामु ग़लति प्रोपराइटिंग सोशल मीडिया जे ज़रिए पिया कनि। हालांकि मुंहिंजी हीअ ज़मीन सर्वे नंबर 812 ऐं 813 इहे 2 नंबर मुंहिंजा आहिनि, जेके मुंहिंजा हिन वक़्तु बि रजिस्ट्री आहिनि ऐं मुंहिंजे नाले ते आहिनि। लेकिन कुझु जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि, केतिरनि माण्हुनि जे ज़मीनुनि ते, जिन जी ज़मीन घणी ॾिसंदा आहिनि, ज़रदारी वारो किरदारु अदा कंदा आहिनि। कब्ज़े करण में देरि न कंदा आहिनि, दावा कंदा आहिनि त हीअ असांजी ज़मीन आहे। तव्हां पाण ॾिसी था सघो, हीअ अॼु जी न, हे तक़रीबन 1972 खां वठी असांजी पंहिंजी ज़मीन आहे, जेका रजिस्ट्री ज़मीन आहे। पहिरियों हिते जंग हूंदो हुयो, तमामु घणो ख़ौफ़ थींदो हुयो। उन जंग खे ख़तमु करे मां पंहिंजी ज़मीन आबाद जीअं कई आहे, तीअं ॻोठ जा कुझु कब्ज़ा खोर माफ़िया माण्हू आहिनि, वॾा बासर माण्हू आहिनि, जेके माना मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो करणु था चाहिनि। मुंहिंजो SSP नौशरो फिरोज़ खे इहा गुज़ारिश आहे त भले उहो मालूमात करे, जांच करे, जेकॾहिं मुंहिंजी रजिस्ट्री ज़मीन न आहे त बिल्कुलु पोइ मां सज़ा जे हक़दारु आहियां। ऐं क़ब्रिस्तान जी ज़मीन तक़रीबन 28 एकड़ त आहे। उन मां जेके दावा था कनि त असां क़ब्रिस्तान जा वाली वारस आहियूं, ॻोठ जा वाली वारस आहियूं, उहे पाण पंहिंजा माइट अथनि, पंहिंजे ज़ात वारा अथनि, जिन खे सरेआम हो आबाद करणु ॾींदा आहिनि। कॾहिं बि उन्हनि खे इहो सुवालु न कयो अथनि त क़ब्रिस्तान जी ज़मीन कहिड़ी वजह जे करे तव्हां आबाद करे फ़सुलु खणो था। असांजा रजिस्ट्री नंबर आहिनि, रजिस्ट्री नंबर 812 ऐं ॿियो 813। इहे 2 एकड़ मुंहिंजी ज़मीन आहे।